ख़बर आहे टाइम जी मर्यादा आहे। हींअर त मां वधीक न ॻाल्हाईंदुमि, अॼु त मां कुझु ॻाल्हाईंदुमि ई न। अॼु मां सिधो आर्टिस्टनि खां ई ॻाल्हाईंदुमि। मां पंहिंजो ईअं जेका ईअं स्टोरियूं विस्टोरियूं शाइरियूं वाइरियूं कुझु न चवंदुमि। हाणे सिधो मां इनवाइट थो कयां असांजा नेक्स्ट जेका कॉमेडियन अचणा आहिनि, स्टैंडअप कॉमेडियन। दोस्तो तव्हांखे ख़बर आहे असांजे सिंधी समाज में हिकु वुमन आहिनि, उहो बि कॉमेडी कंदा आहिनि। मां सिंधी जेंट्स छोकिरनि खे इलाही ॾिठो आहे कि भई कॉमेडी कंदा आहिनि, पर असांजे सिंधी समाज में पहिरियों दफ़ो मां ईअं ॾिठो आहे कि कोई महिला, कोई जाइफ़ा कॉमेडी कंदी आहे, उहो बि एॾो सुठो अलॻि अलॻि गेटअप खणी करे। मूंखे ॾाढो वणंदो आहे उन्हनि सां। इहो सभु मां ॾिसंदो आहियां उन्हनि जा जेका फेसबुक ते ईंदा आहिनि, ऐं हिननि चङा शोज़ बि कया आहिनि। त मां तव्हांजो वधीक टाइम नथो वठां, ऐं सिधो मां इनवाइट थो कयां कंचन नेहालानी जी। जय झूलेलाल प्रेम जी। जय झूलेलाल, जय झूलेलाल। कीअं जय ठीकु आहियो? झूलेलाल। बढ़िया आहियां बिल्कुलु। मां हींअर अनाउंस कयो कि असां सां गॾु हींअर जुड़नि था उहे फीमेल आहिनि। तव्हांखे मुंहिंजो या गिरां फीमेल आहियां त हींअर जेका मुंहिंजी स्क्रिप्ट जी डिमांड आहे उहा जी चए थी कि त तूं मेल कैरेक्टर ठाहे करे अच। त इन करे मां हिन किरदार में आई आहियां तव्हां सभिनीनि जे साम्हूं। न न, पर मूंखे इलाही मज़ो ईंदो आहे। तव्हां अलॻि अलॻि किरदार निभाईंदा आहियो। तव्हां प्रॉपर किथां जा आहियो? जी मां प्रॉपर एक्चुअली में ओरिजिनली त मां प्रॉपर आहियां जयपुर जी, जयपुर राजस्थान, पर जी। मुंहिंजी शादी थी अहमदनगर महाराष्ट्र में। अच्छा, महाराष्ट्र में। ऐं या तव्हां हींअर तव्हां सां हींअर घर में तव्हांखे चिल्ड्रन्स घणा ने कुझु शेयर करे सघंदा आहियो छा? जी 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 तव्हांजी शादी खां पोइ तव्हांजा ॿार बि थिया हूंदा न? हा हा, छो न आहिनि, घणा सभई ॿार आहिनि, आहिनि 2 ॿार आहिनि। तव्हांखे? 2 ॿ ॿार ॿार आहिनि ऐं हिकिड़ो हस्बैंड आहे मूंखे। उहो त हिकिड़ो ई हूंदो आहे। हा उहो जी तव्हां ज़रूर हिकिड़ो। उहो तव्हां मां ॾाढो ख़ुशि हूंदा, छो त तव्हां इलाही खिलाईंदा हूंदा। मां ॾिठो आहे नॉर्मली ॿियनि जी घर वारियूं रुवाईंदियूं आहिनि, पर तव्हांजो हस्बैंड आहे जेको इलाही खिलंदो हूंदो तव्हां मां। हा हा जी ज़रूर खिलंदा आहिनि। अगरि रुसी बि पवंदा आहिनि त मुंहिंजी एक्टिंग, ड्रामा, डांस सभु चालू ई थींदो आहे त 2 मिंट में मनी वेंदा आहिनि। अच्छा, त जी अॼु जेको तव्हां सिंधी समाज जेको सिंधीअ में तव्हां कॉमेडी जेका शुरू कई, त तव्हांखे ईअं सिंधीअ में ई कीअं? तव्हां ॿी भाषाउनि में ॿियूं भाषाउनि में करे पिया सघो, छो त हुन में वधीक मिलंदो आहे, भई स्टेज, भई वधीक फेम मिलंदो आहे, पर सिंधीअ में ई हा छो? हा तव्हांखे दिलि में ईअं कीअं आयो भई सिंधीअ में ई करणु खपे? हा हा जी जी मां हिन जो रीज़न ॿुधाईंदमि। एक्चुअली में मां हींअर 2 साल पहिरियां असां 4 लेडीज़ मिली करे हिकिड़ो ग्रुप फॉर्म कयो जंहिंजो नालो आहे सुहिणी संगत। त हुन में अच्छा। असां सां हुन में लॻभॻि सम्झो अॼु 400 सां 500 लेडीज़ असां सां गॾु आहिनि। त हुन में असां प्रोग्राम कयोसीं सम्झो सिंधियुनि जे लाइ। त हुन में मां हिकु दफ़ो इहो एज़ अ होस्ट कयो मां प्रोग्राम। त हुन में होस्ट जे दौरान मां कॉमेडी बि विधी हुई विच में। त उहो माण्हुनि खे चङो ई पब्लिक अॼु बि यादि कंदी आहे। हुनखे 2 साल थी विया आहिनि ऐं हुन खां पोइ मूंखे मोटिवेशन मिलियो। पब्लिक पुछंदी हुई हमेशह, मूंखे हुननि नालनि सां पुकारींदी हुई। ऐं हिकिड़ी साहेड़ीअ जो मां नालो ज़रूरु वठणु चाहींदमि जंहिं मूंखे हमेशह मोटिवेट कयो आहे, मुस्कान सचदेव। अच्छा, हुन खां पोइ मां पंहिंजो वीडियो स्टार्ट कयो त सभिनीनि चयो भई कॉमेडी जो वीडियो ठाहे, अगरि तूं कॉमेडी सुठी कंदी आहीं। त हुन खां पोइ मां फर्स्ट वीडियो ठाहियो ॾियारीअ जी सफ़ाई, जेको ॾियारीअ सां थोरो ॾींहं पहिरियां ई मां लॉन्च कयो हो। ऐं 6000 माण्हुनि ताईं उहो वीडियो, मुंहिंजो पहिरियों वीडियो पहुतो ऐं पूरे मुंहिंजे नगर में फेमस थी वियो। हर को मूंखे हुन ई नालनि सां पुकारींदो हो। त हिन खां पोइ धीरे धीरे मूंखे ईअं लॻो कि यस, सिंधियुनि जो मूंखे सपोर्ट चङो मिलियो। एक्चुअली में प्यार ऐं सपोर्ट मूंखे दोस्तनि जो ऐं सिंधी समाज जो, त ॾिसां थो उहो हींअर त कृपा आहे। उहो ॾिसण बि अचे थो तव्हांजे लाइ सुठा कमेंट अचनि था। मोहित शिवानीअ बि हींअर तव्हांजे लाइ कमेंट कयो आहे ऐं चङनि ॼणनि तव्हांजे लाइ कमेंट कनि था। त वधीक तव्हांजो टाइम नथो वठां दोस्तो। मां सिधो हाणे स्टेज मां 10 मिंटनि जे लाइ कंचन जी खे ॾींदुमि। इन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां, सयोना होम अप्लायंस सुहिणा सिंधी पुणे डॉक्टर पीतांबर पीटर दलवानी प्रेज़ेंट कित किताणी लाइव विथ प्रेम भारतीय। ॾिसंदा रहो, असां नवां कॉन्सेप्ट खणंदा ईंदासीं। हाणे कंचन जी, स्टेज इज़ योर। तव्हां असांजी संगत खे हाणे जेको एंटरटेन करे सघो एतिरो कयो। जी शुक्रिया। जी जी। अॼु दुनिया चाहे केतिरी बि तरक़ी करे वती आहे, पर पंहिंजे हिंदुस्तान में जेके ढोंगी बाबा आहिनि ऐं जेके झोला छाप डॉक्टर आहिनि, हुननि जो धंधो अॼु एतिरो थो वधे जेका तव्हां ॻाल्हि ई न पुछो।
जीअं ई मां बाबा जे दरबार में पहुतमि, हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, जीअं ई मां बाबा जे दरबार में पहुतमि त हुतां जो हिकिड़ो सीन मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां, त हिन जे लाइ मां पंहिंजो थोरो सो हुन में किरदार में थी अचां। यंत्र हले न तंत्र मंत्र, यंत्र हले न तंत्र मंत्र, ना रहे दुखनि जो घेरो, सॼा दुख दूर थी वेंदा जॾहिं मिले बाबा आशीर्वाद तुंहिंजो। समागम में आइए 2000 रुपए लेके आइए, समागम में आइए और गम में समा जाइए। ही जेतिरियूं बि शक्तियूं कम कंदियूं आहिनि, ही जेतिरियूं बि शक्तियूं कम कंदियूं आहिनि, ही पंहिंजो प्रभाव ज़रूर ॾेखारींदियूं आहिनि। चाहे तव्हां हेॾां वञो, चाहे तव्हां होॾां वञो, इहो पंहिंजो प्रभाव छॾंदियूं आहिनि। ऐं हुन खां पोइ ही कृपा तव्हां वटि अचणु चालू थी वेंदी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ही बाबा ठहण को आसान ॻाल्हि कम कान्हे। त ओॾी महिल ई हिकिड़ो भाई क्वेश्चन थो करे बाबा सां, बाबा बाबा मुंहिंजे घर में चोरियूं ॾाढियूं थियूं थियनि बाबा, को उपाय ॿुधाए बाबा, मां बर्बाद थी वियो आहियां बाबा। त बाबा, ही मूंखे तुंहिंजे घर में नकली ताला छो था नज़र अचनि, ब्रांडेड ताला छो नथो लॻाई बाबा? कहिड़ो ब्रांडेड तालो लॻायां बाबा? अहिड़ो ब्रांडेड तालो लॻाए जंहिंमें ईश्वर जूं शक्तियूं हुजनि। ईश्वर जूं शक्तियूं कहिड़े ताले में आहिनि बाबा? हिकु त तूं हरीसन जो तालो लॻाए, हिन में ईश्वर जूं शक्तियूं बि आहिनि ऐं हरीअ जो सन बि आहे ॻाल्हि सम्झ में? हुन खां पोइ हिकिड़ो तूं लॻाए गाडरेज जो तालो। मुंहिंजे चङई भक्तनि जो ईअं मञणु आहे कि गाड जो असली राज गाडरेज में आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तूं पंहिंजे घर में 10 जूं गड्डियूं रख। त बाबा 10 जूं ई गड्डियूं छो बाबा? त अॻिते हली करे 500, 1000, 2000 जूं गड्डियूं त तूं मूंखे ई ॾियण वारो आहीं, अॼु न त सुभाणे। आहे ॻाल्हि सम्झ में? आहे ॻाल्हि सम्झ में? हुन खां पोइ हिकिड़ी माई बाबा सां क्वेश्चन कयईं, ही वार न अचनि था, हिनखे हिलाए बि सघूं। हुन खां पोइ हिकिड़ी माई क्वेश्चन कयईं बाबा सां, बाबा बाबा ही मुंहिंजा घोट आहिनि बाबा, हिननि जी हिकिड़ी अख टुटी पई आहे बाबा, बाबा अॼु जो अॼु तव्हां हिननि खे हिकिड़ी अख लॻाए ॾियो। अॼु जो अॼु त अख जो बंदोबस्तु करणु थोरो मुश्किल आहे बाबा। तव्हां ई त चवंदा आहियो इहा मुंहिंजी थर्ड आई आहे, मां थर्ड आईअ सां संसार खे ॾिसंदो आहियां। आखिर काॾे कंदा बाबा एतिरियूं अखियूं, टे अखियूं खणी करे बाबा काॾे वेंदा आखिर? हुन खां पोइ हिकिड़ो भाई आयो, बाबा करुणा सां ॾाढो परेशान थी वियो आहियां बाबा, बाबा ही धंधा ई चौपट थी विया आहिनि बाबा, बाबा करुणा खे भॼायो बाबा, ॾाढा ई जतन कया आहिनि, अलाए कॾहिं वेंदो करुणा। हिन जो त मूं वटि चङो ई सवलो उपाय आहे, ऐं जंहिंखे बि मां ॿुधायो आहे हुन सची मुक्ति पाती आहे। त बाबा पोइ ॿुधायो न जल्दी बाबा। हिन 8 तारीख़ जो, अचण वारी 8 तारीख़ जो 8 वॻे हिकिड़ो तोखे लंबो साह पटणो अथई। ईअं हुन खां पोइ 8 मिंटे ताईं तोखे पंहिंजो साह रुगो रोके रखणो अथई। हुन खां पोइ तूं हिन जो मैजिक ॾिस। करुणा त छा, करुणा जो पीउ बि जड़ सां हली वेंदई। ऐं हुन खां पोइ तोखे पंहिंजी ज़िंदगीअ सां काई शिकायत न रहंदई। वेठई मगज में ॻाल्हि। हुन खां पोइ हिकिड़ो वरी भाई आयो, बाबा ओ बाबा, बाबा पत्नी सुख न आहे बाबा, ज़ाल जो सुख न आहे बाबा, बाबा ओ बाबा कंचन नहलाणीअ जा कॉमेडीअ जा लाइव प्रोग्राम ॾिसंदो आहीं? हा ॾिसंदो आहियां बाबा। जॾहिं ॾिसंदो आहीं त आनंद ईंदो अथई? ॾाढो आनंद ईंदो आहे बाबा, ॾाढो आनंद ईंदो आहे। जॾहिं आनंद ईंदो अथई त हुनखे लाइक ऐं शेयर कंदो अथई? न बाबा, खिलंदे खिलंदे विसरी वेंदो आहियां बाबा, खिलंदे खिलंदे विसरी वेंदो आहियां। सॼी कृपा उते ई अटकियल अथई।
लाइक ऐं शेयर कर, कृपा बरसंदे। आहे ॻाल्हि सम्झ में? त ईअं हूंदा अथव बाबा, ऐं बाबनि जा अलॻि अलॻि नमूननि जा भक्त, हुननि जा सवाल त हुननि जा जवाब। हाणे ॻाल्हि कयूं था अहिड़े बाबनि जी जेके सुबुह सुबुह जो टीवीअ ते अची करे तव्हांखे तव्हांजो डेलीअ जो भविष्य ॿुधाईंदा आहिनि। ठीकु आहे वार? ठीकु आहे। नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः। मेष राशि। सभिनी खां पहिरियां असां ॻाल्हि कंदासीं मेष राशि। हिमेश न, मेष राशि। तुंहिंजे जीवन में हींअर उतार चढ़ाव चङा लिखियल आहिनि। छो जे लाइ तूं रहंदे 5वें माड़े ते आई ऐं तुंहिंजे घर जी लिफ्ट ख़राब लॻी पई आहे। हाणे तोखे ॾाकणुनि सां अचणो वञणो पवंदो। तॾहिं तोखे पतो पवंदो त जीअण हिन जो ई नालो आहे। आहे ॻाल्हि सम्झ में? हाणे ॻाल्हि कंदासीं असां वृश्चिक राशिअ जी। वृश्चिक राशि वारो जरा ध्यान सां ॿुधो। तव्हांखे तव्हांजे परिवार मां अॼु चङो ई प्यार मिलण वारो आहे। छो जे करे त तव्हांखे तव्हांजे घर वारनि खे ख़बर आहे त अॼु तव्हांखे पगार मिलण वारी आहे। आहे ॻाल्हि सम्झ में? हुन खां पोइ ॻाल्हि कंदासीं असां कर्क राशिअ जी। कर्क राशि वारो तव्हांजो समय हींअर थोरो सो सही नथो हले। कर्क फर्क बेड़ो गर्क। तव्हांजो अॼु बेड़ो गर्क थियण वारो आहे। हुन खां पोइ असां ॻाल्हि कंदासीं कुंभ राशिअ जी। कुंभ राशि वारो जरा मुंहिंजी ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधो, ज़रूर लाभ थींदव। पिछले साल जॾहिं तव्हां कुंभ जे मेले में विया हुआ त सायो करे पंहिंजी पंहिंजी ज़ालुनि खे उते विसारे करे आया हुआ। हिन दफ़े मुंहिंजी सलाह अथव त कुंभ जे मेले में कतई न वञिजो। छो जे लाइ हिन दफ़े तव्हांजी कुंडलीअ में इहो योग लिखियल आहे त उहा ई ज़ाल तव्हांखे वरी सां मिलण वारी आहे। हाणे ॻाल्हि कंदासीं असां मकर राशिअ जी। मकर राशि वारो अॼु तव्हांजे जीवन में हिकिड़ी ख़ुशीअ जी अहिड़ी लहर अचण वारी आहे जंहिंजो तव्हांखे अंदाज़ो बि न हूंदो। पर मुंहिंजी सलाह इहा अथव त हुनजो स्वागत तव्हां जोर शोर सां कयो। 2 महीना अवल जेका तव्हांजे घर मां ख़ुशी हली वई हुई, तव्हांजे घर जी माई अॼु उहा वरी मोटण वारी अथव तव्हांजे घर में। आहे न ख़ुशीअ जी ॻाल्हि? हिन सां वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हिकिड़े घर में छा थी सघे? त ईअं हूंदा अथव जेके बि आहिनि भविष्य ॿुधाईंदा आहिनि या पुछण वारा जेके बि हूंदा आहिनि, त हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी कॉमेडी में हिकिड़ी असांखे इहा प्रॉब्लम हूंदी आहे लाइव में, न को त असां ताड़ियूं ॿुधी सघूं, न को असां ऑडियंस खे ॾिसी सघूं। ऐं ताड़ियुनि हुन जे खां लाइ पोइ चई रुॻो असांखे ऐं ताड़ियुनि जे लाइ असां चई जी बि न सघंदासीं। ताड़ियुनि जे लाइ असां चई बि न सघंदासीं। अगरि असां ताड़ियुनि जे लाइ चऊं था त मोबाइल किरी पवंदनि। त यस 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 हिन जे करे त ताड़ियूं न, पर इहो शो शेयर कयो ऐं लाइक ॾींदा रहो। हा, त इहो शो तव्हां अगरि तव्हांखे इहो शो वणे थो त ज़रूर हिनखे तव्हां शेयर कयो, लाइक कयो। ऐं हुन खां पोइ मां अॻियां पंहिंजो हिकिड़ो कंटिन्यू कयां थी। जी हाणे मां ॻाल्हि कयां थी फ़क़ीरनि जी। कहिड़े कहिड़े टाइप सां बिख पिनंदा आहिनि ऐं हुननि जो लाइफ जो कहिड़ो कहिड़ो एक्सपीरियंस हूंदा आहिनि। त हिकु दफ़ो एसी को बढ़ा दे जरा, थोड़ा एसी कमारा है मुझे। हिकु दफ़ो हिकिड़ो फ़क़ीर सुबुह सुबुह जो मंदिर जे अॻियां वेठो हो त बिख थो पिने। हुन बिख थो पिने, भगवान के नाम पे कुछ दे दे बाबा, तेरे बच्चों का भला होगा बाबा, भगवान के नाम पे कुछ दे दे बाबा। त हुन ॾिठई त उहो ई रुपयो 2 रुपया, रुपयो 2 रुपया, हुनखे कुझु मज़ो ई न आयसि। हुन खां पोइ हुन छा सोचई त मां थोरी सी पंहिंजी स्टाइल खे थोरो सो चेंज करे ॾिसां, थी सघे थो थोरा सा पैसा वधीक अचनि। त हुन ॿी स्टाइल मापई। ए बाबू 10 रुपए दे दे बाबू, भगवान भला करेगा, तेरे बच्चों का भला होगा बाबू, 10 रुपए दे दे बाबू। पर वरी माण्हुनि जो रिएक्शन ॾिठई, वरी रुपयो 2 रुपया, रुपयो 2 रुपया, मज़ो ई न आयो। हुन खां पोइ मंझंदि थी त मस्जिद जे ॿाहिरि वञी करे वेही रहियो। त जीअं ई माण्हू निकिरनि नमाज़ पढ़ी करे,
त उहो चालू थी वञे, हक मुहबला अल्लाह के नाम पे दे 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 बाबा दे। वरी ॾिठई त रुपयो ॿ रुपया, मज़ो ई न आयो। त हुन खां पोइ वरी वापसि वियो शाम जो चर्च जे ॿाहिरि, क्राइस्ट के नाम पे दे दे बाबा, जीसस के नाम पे दे दे बाबा, पर मज़ो न आयो, कलेक्शन में मज़ो ई न आयो। आख़िर करे थकिजी करे राति जो घर मोटण जी तयारीअ में हो त रस्ते ते ॾिठई त हिकिड़े बियर बार मां चङा ई माण्हू निकिरनि था। त ॾिठई हल ठीकु आहे, हिते बि लक अजमाए करे ॾिसां थो। 2 मिंट बियर बार जे ॿाहिरि वेही रहियो, अलॻि अलॻि नमूननि जा माण्हू निकिरनि पिया। त पंहिंजे पंहिंजे हिसाब सां चालू थियो, भगवान के नाम पे दे दे बाबा, बच्चों का भला होगा बाबा, हक मोहब्बला अल्लाह के नाम पे दे 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 बाबा दे, ये बाबू 10 रुपए दे दे बाबू, बच्चों का भला होगा बाबू। त पोइ हुन ॾिठई त माण्हू छा था कनि, 50 रुपया 100 रुपया 50 रुपया 100 रुपया, उहो ॾिसी करे आश्चर्य थी वियो कि ही त चङा ई ख़ुशि थी वियो चङो ॾिसी करे, एतिरी कलेक्शन ॾिसी करे। आख़िर में भगवान खे चए थो त भगवान तूं रही किथे थो ऐं तूं मूंखे एड्रेस किथां जो थो ॾीं, तुंहिंजा असली भक्त त हिते अची करे वेठा आहिनि। त ताड़ियूं वॼायो, ताड़ियूं नथा वॼाए सघो कमेंट कयो। त इहे हूंदा अथव फ़क़ीरनि जा एक्सपीरियंस। असां त पंहिंजा एक्सपीरियंस ॿुधाईंदा आहियूं, पर हर कंहिं माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस हूंदा आहिनि। त हाणे अॻिते मां वधां थी, अॻिते मां हाणे वधां थी, अॼु टाइम सां गॾु गॾु हाणे मां ॻाल्हि कयां थी, अॼु टाइम सां गॾु गॾु हर काई ॻाल्हि चेंज थी वई आहे, हर कंहिं ॻाल्हि में फ़र्क़ु अची विया आहिनि। चाहे वो न्यूज़ पढ़ण जी स्टाइल ई तव्हां ॾिसंदा हूंदा, पुराणे ज़माने में कीअं न्यूज़ पढ़ंदा हुआ प्रेम जी, ऐं अॼु जे ज़माने में कीअं पढ़ंदा आहिनि, एतिरो फालतूअ जो जोश भरे छॾंदा आहिनि। अॼुकल्ह जे ज़माने में ईअं लॻंदो आहे जीअं त भई न्यूज़ एंकर जेको आहे वो जाल सां विड़ी करे आयो आहे ऐं सॼो गुस्सो न्यूज़ जे मथां कढे थो। सुरेश रैना ने बनाए 40 रन धुआंधार और ऑस्ट्रेलिया के ऊपर फेंके बमबारी। अरे 40 रन त ईअं थो चए जीअं त भई 400 रन ठाहिया अथई। ऐं हुन खां पोइ पुराणे ज़माने में तव्हां ॾिसंदा हूंदा कि अगरि विश्व कप बि केरु खिलाड़ी जीते करे आयो आहे त न्यूज़ एंकर ईअं ॻाल्हाईंदा हुआ जीअं त भई ज़िंदगीअ सां ईअं निराश लॻा पिया आहिनि, मज़ो ई कान्हे हुननि जी ज़िंदगीअ में। जैसे कि आप देख सकते हैं आज इंडिया 100 रनों से 2 रनों से ये माना एकदम सीरियस थी करे ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे कीअं, हाणे त मायूं अची वियूं आहिनि, हाणे एंकर मायूं अची वियूं आहिनि। हा त पुराणे ज़माने में छा थींदो हो न, ही न्यूज़ एंकर जीअं थींदा हुआ, कहिड़ी बि तव्हां हिननि खे कहिड़े बि टाइप जी न्यूज़ ॾियो, पर हिननि जा हीअं एक्सप्रेशन हीअं हिकिड़ा, कोई एक्सप्रेशन ही कान्हे। कपिल देव की कप्तानी में आज भारत की टीम ने वेस्ट इंडीज की टीम को हराकर पहली बार विश्व कप पर खिताब जीता। प्रधानमंत्री और खेल मंत्री ने दी उनको शुभकामनाएं। हाणे ॿुधायो विश्व कप जीतो अथई कि न अलाए छा कयो अथई। अच्छा, हुन खां पोइ छा थियो, हाणे अॼु अगरि मीडिया वारनि खे तव्हां ॾिसंदा हूंदा, ही ॿी स्टाइल थी मां ॿुधायांव, मीडिया वारनि खे तव्हां ॾिसंदा हूंदा, अगरि हुननि खे न्यूज़ किथां न मिलंदी आहे त उहे छा कंदा आहिनि, हिकिड़े ई न्यूज़ खे टुकड़ा टुकड़ा करे फैलाए छॾंदा आहिनि। 4 न्यूज़, हिकिड़ी न्यूज़ खे 4 न्यूज़ ठाहे छॾंदा आहिनि। मोदी जी अॼु ट्रंप सां मिलण अमेरिका विया, ट्रंप गरम जोशीअ सां मोदी जी जो स्वागत कयो, ॿिन्हिनि देशनि जा दिग्गज नेता पाण में मिलिया। न्यूज़ हिकिड़ी अथव, पर ईअं विच विच में म्यूज़िक विझी छॾिणो आहे त हुनखे ईअं इंट्रस्टिंग करे छॾिणो आहे। हुन खां पोइ छा थियो, थोरे टाइम खां पोइ न्यूज़ ॻाल्हाइण जो जेको तरीक़ो आयो, हुनखे असां चवंदासीं सनसनीखेज़ न्यूज़। अहिड़े ख़ौफ़नाक तरीक़े सां ॻाल्हाईंदा आहिनि जेको ॿुधण वारो त भई मूंखे लॻे थो उते ई किरी पए, उते ई ॾकी करे अधु ताईं ईअं किरी पए। त कीअं ॻाल्हाईंदा उहे, तव्हां ॾिसो था, आप देख रहे हैं कोरोना के केसेस आज बढ़ते जा रहे हैं, क्या होगा कोरोना का, क्या समझ रहे हैं आप,
कोरोना की वैक्सीन कभी निकल पाएगी, क्या इंडिया कभी लॉकडाउन से बाहर निकल पाएगा? ईअं एतिरो ईअं ॾकाए था छॾनि माण्हू, जीअं जंहिंखे त भई दर ते भई कोरोना अगरि न आयो हुजे त उनखे दर जीअं ई खोले त उनखे लॻे भई कोरोना अची वियो आहे पाण। त मीडिया वारनि सां अहिड़ा अहिड़ा छा चवंदासीं डेंजर पैटर्न था ठाहिनि, ख़ौफ़नाक पैटर्न था ठाहिनि ॻाल्हाइण जा। त मीडिया वारनि सां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे भाई थोरो सो आराम सां, भले ई तव्हां अवेयर कयो माण्हुनि खे, पर एतिरो न ॾकायो। ऐं ऑलरेडी इंडिया में हेतिरा इहे मेजर क्राइसिस हलनि था, त अगरि तव्हां नॉर्मल रिपोर्टिंग बि कंदा त उहो असां सभिनीनि खे वधीक सही लॻंदो। त प्रेम जी अगरि टाइम आहे त मां 2 मिंट ॿियो ॻाल्हायां भले, या त जीअं बि तव्हां चओ। एक्चुअल आहे न असां उहो बि अॼु लेट आहियूं ऐं तव्हांखे वरी असां हिकु भेरो घुराईंदासीं। ऐं हींअर तव्हांजो दिलि सां धन्यवाद तव्हां असांजा जेका प्यारा प्यारा हिननि जा ऑर्गेनाइज़र आहिनि पंहिंजे शो जा, कित किताणीअ जा। हींअर मां कमेंट पढ़ी, अर्जुन अंकल हींअर लिखियो आहे, अर्जुन नानकानी, कि कित किताणीअ जो मतिलबु छा आहे? त सर कित किताणीअ जो मतिलबु आहे गुदगुदी। कित किताणी, हा, कित किताणी जो मतिलबु थींदो आहे गुदगुदी। त मां अर्जुन सन खे ॿुधायां थो भई कित किताणी माने गुदगुदी। हाणे मां वेलकम कंदुमि वरी हिकु भेरो स्क्रीन में असां सां गॾु जुड़नि। पीटर सर, जय झूलेलाल। जय झूलेलाल Thank you. सर, जय झूलेलाल। Jai Julelal. Thank you, Kanchan. You are too good. Keep doing all this show. Let people. चओ। मां एक्चुअली में तव्हांखे थैंक यू चवणु चाहींदमि तव्हांखे, ऐं जेको बि कित कितानीअ जी सॼी टीम आहे जंहिं ऑर्गेनाइज़ कयो आहे पूरे हिनखे, त मां शुक्रगुज़ार आहियां जेको तव्हां मूंखे अहिड़ी अपॉर्चुनिटी ॾिनी ऐं मां सभिनीनि जे साम्हूं अॼु हाज़िर थी आहियां। मां सॼे सिंधी समाज जे तरफ़ां तव्हांजो शुक्रिया अदा थो कयां। तव्हां सभिनी खे खिलायो पिया घर वेठे। त थैंक यू। जय झूले। ओके ओके सर, जय झूलेलाल। जय झूलेलाल। थैंक यू सो मच कंचन जी। वरी पाण मिलंदासीं जल्द सां जल्द, ऐं वरी पाण कुझु न कुझु ॿियो बि कुझु कंदासीं। कित कितानी शो अॼु जो स्पेशल आहे। अगरि दोस्तो तव्हांखे इहो शो वणंदो हुजे ऐं तव्हां चाहींदा हुजो कि इहो शो असां कंदा रहूं त प्लीज़ असां कमेंट में लिखो कि इहो शो तव्हांखे कंटिन्यू अगरि ॾिसणो आहे। छो त इहो असां अॼु हिकिड़ो स्पेशल शो रखियो आहे, त सुभाणे खां असां ॿिया शो शुरू थियासीं। त पहिरियां असांखे कमेंट कयो त इहो शो स्पेशली असां तव्हांजे लाइ वरी हर हफ़्ते खणंदा ईंदासीं। थैंक यू सो मच कंचन जी। वरी पाण मिलंदासीं वरी ॿिए कोई शो में, या लॉकडाउन खां पोइ बि रूबरू बि मिलंदासीं ऐं रूबरू स्टेज शेयर कंदासीं, परफॉर्म कंदासीं ऐं खूब मस्ती कंदासीं। जय झूलेलाल। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। बाय बाय।